करबला की याद में इस्लाम की सरबुलंदी ले अजीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। मातमी जुलूस मजलिसूं ऐं नुहाखानी कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 9 मुहर्रम जा मातमी जुलूस बरामद कया पिया वञनि। रोहिड़ी में तारीख़ी शमागुल जो मातम, सिंध जे कुंड कुर्छ मां हज़ारे मोमिननि जी शिरकत, हर पासे या हुसैन जी सदाउनि जी गूंज। सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त, कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि जे कुछ इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुतासिर। नव मुहर्रम के महफूज़ ऐं पुरअमन बणाइण लाइ फुल प्रूफ ऐं गैर मामूली कदम खया वञनि। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी सिंध पुलिस खे हिदायत। संदसि चवण आहे त पुलिस, रेंजर्स ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि विच में सहकार सां सिक्योरिटी जा सभु मामला यकीनी बणाया वञनि। मजलिसुनि ऐं नंढनि वॾनि जुलूसनि जे मुंतज़मीन सां लाॻीतो राब्तनि खे यकीनी बणायो वञे। मरकज़ी जुलूस जे रूट ते ऊचियुनि इमारतनि ते वॉच टावर्स क़ाइमु कया वञनि ऐं स्नाइपर मुक़ररु कया वञनि। पुरअमन ऐं महफूज़ मुहर्रम लाइ उलमा ऐं मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि जी भरपूर भाईवारी खे यकीनी बणायो वञे। लियारी जे बगदादी वारे इलाइक़े में डठल पंजमाड़ इमारत जो मलबो खणण जो कमु जारी। गुज़िरियल ॾींहुं घणमार इमारत किरण सबबि मलबे मां औरतुनि ऐं ॿारनि समेत 15 ॼणनि जा लाश कढिया विया हुआ। सिविल अस्पताल जे ट्रामा सेंटर मुंतक़िल कयल 9 ज़ख़्मियुनि मां 3 ॼणनि खे डिस्चार्ज कयो वियो। रेस्क्यू मूजिबि इमारत जे मलबे मां 5 खां 7 ॼणा मलबे हेठि दॿियल हुजण जा इत्तला आहिनि। 5 जुलाई 1977 जॾहिं वोट जी ताक़त मफ़लूज ऐं बंदूक इक़्तिदार ते वेठी, जमहूरियत ते ज़ुल्म जो ॾींहुं अॼु बि यादगार। आमिर ज़िया मुल्क जे पहिरें चूंडियल वज़ीर अज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमत जो ख़ात्मो कयो। जनरल ज़िया 90 ॾींहंनि अंदरि चूंडुनि जो वाइदो करे 11 साल मुल्क ते क़ाबिज़ रहियो। मार्शल लॉ जे नतीजे में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे गिरफ़्तार करे कूड़े केस में अदालती अमल ज़रिए फाही ॾिनी वई। पंज जुलाई 1977 पाकिस्तान की जमहूरी तारीख़ जो कारो तरीन ॾींहुं हो। अॼोको ॾींहुं जमहूरियत जे तहफ़ुज़ जे वाइदे जी यादि ॾियारींदड़ आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह 5 जुलाई कारे ॾींहुं ते पैगाम जारी कियो आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे चूंडियल हुकूमत ते मार्शल लॉ मरी वई। जमहूरियत की लताड़ पाकिस्तान की तारीख़ जो हिकु कारो बाब आहे। सिंध असेंबली के स्पीकर अवैस कादिर शाह चयो त 5 जुलाई ते जनरल ज़ियाउल रात जी ऊंधाए में अवामी मैंडेट ते धाड़ो हणी मुल्क के जमहूरी वार्ड तां हटायो। शहीद भुट्टो के अदालती क़तल ज़रिए हटायो वियो, पर संदसि नज़रियो अॼु बि ज़िंदा आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त हिकु गैर आइनी कदम वसीले मुल्क जे पहिरें चूंडियल अवामी हुकूमत खे बरतरफ़ कयो वियो। शहीद भुट्टो जी हुकूमत बरक़रार रहे हा त अॼु पाकिस्तान खुशहाल, तरक्की याफ़्ता ऐं मज़बूत मुल्क हुजे हा। शहीद भुट्टो मुल्क के एटमी ताक़त बणाइण जो बुनियाद रखियो। कैप्टन कर्नल शेर खान शहीद निशाने हैदर जी अॼु 6वीं वरसी मल्हाई पई वञे। फील्ड मार्शल, चेयरमैन, ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, एयर चीफ, नेवल चीफ ऐं पाक फौज तरफ़ां शहीद कर्नल शेर खान के भेटा पेश। मेजर जनरल अंजम रियाज़ शहीद कैप्टन कर्नल जी वज़ारत ते हाज़िरी भरे क़बर ते गुल रखिया। ISPR जो चवणु आहे त कर्नल शेर खान दुश्मन साम्हूं लोही भित बणिजी वतन जे दिफ़ा लाइ पंहिंजी जान कुर्बान कई। लाड़काणे जी शेख ज़ैद अस्पताल में अहम बारी मुबैना तौर अगवा वारसन जो एहतजाज। डोकरी तालुके जे ॻोठ रांझा खान वासी जी 3 ॾींहंनि जी बाड़ी शेख ज़ैद अस्पताल में गुम थी वई। वारसन जिना बाग चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। बाड़ी जे पीउ इख्तियार वाहूचो जो चवणु आहे त हिकु औरत अस्पताल अंदरि घुमी रही हुई। बाड़ी के कुछ देर लाइ वठी वई ऐं पोइ गुम थी वई। नींगरी के बाज़ियाब करायो वञे। लाड़काणे में राइस केनाल में एक शख्स जो लाश बुडल हालत में हथ, कत्ल जो शक ज़ाहिर। इलाइक़े वासी राइस केनाल में लाश रुड़ंदो ॾिसी पुलिस के इतला ॾिनो। रेस्क्यू एहलकारनि लाश कढी अस्पताल मुंतकिल कयो। 50 वरे जे शख्स जा 2 हथ पेर बदल हुआ, संदसि सुञाणप न थी सघी।
अमरीकी सदर जी हमास पारां ॻाल्हियुनि बाबति बयान जी आजियां डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ हफ़्ते ग़ज़ा मुआहिदो थी सघे थो। ग़ज़ा बाबति घणो कुझु करणो आहे ऐं ग़ज़ा में घणी इमदाद उमाणे रहिया आहिनि। हू इसराइली वज़ीर आज़म सां ईरान बाबति ॻाल्हाईंदो। ईरान जो जोहरी प्रोग्राम ख़तमु कयो वियो आहे, पर ईरान उनखे ॿीहर शुरू करे सघे थो। हमास जो चवणु आहे त अमरीकी टियाकड़ी में पेश कयल जंगबंदी मंसूबे ते पंहिंजो हाकारी जवाबु टियाकड़नि हवाले कयो। हू मंसूबे ते अमल जे तरीक़े ते ॻाल्हाइण लाइ फौरी तौर ते तयारु आहिनि। अॼु खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसाति जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त थरपारकर, उमरकोट, बदीन, ठठो, सिजावल, जामशोरो ज़िलनि में गजगोड़ सां बरसाति जो इम्कान आहे। टंडो मोहम्मद खान, टंडो अलहयात, मीरपुर ख़ास ज़िलनि में बरसाति पइजी सघे थी। सांगड़, शहीद बेनज़ीराबाद, दादू, सखर ऐं कराची में हल्की बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि हिकु ताक़तवर सिस्टम मुल्क में वॾे पैमाने ते बरसातुनि जो सबबु बणिजी सघे थो।